कोटड़ी कबीर हालाणी मेहरापुर प्रेस क्लब जे साफ़ी ऐं शहरी इताद वेलफेयर एसोसिएशन जे अॻवान गॾिजी नबील मलाह खे धमकी ॾींदड़ बाअसर सनाउल्लाह बुज़दार ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जे अॻवान सिंध सहाफ़ी संगत जो मरकज़ नायब सदर बचल हिंगोरो ऐं शहरी इताद सदर मोलाबख्श थेबो ऐं प्रेस क्लब मेहरापुर जे सदर अज़ीज़ मेमण हालाणी, प्रेस क्लब सदर गुलाम मुस्तफ़ा मुगल ऐं परवेज़ भंड, आजिज़ इम्तियाज़ नोपोटो, अल्ताफ़ मेमण, हैदर बख्श थेबो ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त साहिल न्यूज़ नेटवर्क जे न्यूज़कास्टर नबील मलाह उर्फ़ जानी खे टंडो हलाइण जे 62 सनाउल्लाह बुज़दार पारां मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि त सहाफ़त छॾे ॾिए छो त मां FI जो एहलकार ऐं सरदार यार मोहम्मद बुज़दार जो भाउ आहियां, ॿी सूरत में मारियो वेंदी। हिननि वधीक चयो त सहाफ़ियुनि खे बिना ॾोह जे धमकियूं ॾींदड़नि जे असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं पंहिंजे कलम ज़रिए हक़ ऐं सच जो इल्मु बुलंद कंदड़ सहाफ़ी नबील मलाह सां हर वक़्तु गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। हिननि चयो त कलम जो दुश्मन बाअसर सहाफ़त ते वार करे पंहिंजी असलियत ज़ाहिर कई आहे, जीअं त कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हिन सरदार यार मोहम्मद बुज़दार FI जे डायरेक्टर जनरल ऐं वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां पुरज़ोर मुतालो कंदे घुर कई आहे त सहाफ़ी नबील मलाह खे मोतमार ऐं अगरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾींदड़ सनाउल्लाह बुज़दार खे गिरफ़्तार करे जांच करे सहाफ़ी नबील मलाह खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं सहाफ़ियुनि बिरादरीन मां बेचैनी दूर कई वञे। ॿी सूरत में सिंध मरहलवार ज़ोरदार तहरीक शुरू कई वेंदी। रिपोर्टर मोलाबख्श थेबो, साहिल न्यूज़ नेटवर्क।